वेलकम बैक। खबरों की बाकायदा शुरुआत हिन अहम खबर से कंदासी। कराची का पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जो पीपी सिंध की पार्लियामानी पार्टी के इजलास के खिताब। बिल्कुल नाज़रीन, दहशतगर्दन से मुकाबलो करे खेन शिकस्त दींदासीं। पीपी चेयरमैन जो वधिक चवण आहे त हाणे असांखे मुक़ररनि ऐं बदिलनि वारी सियासत ख़त्म करणी पवंदी। नफ़रत की सियासत बदिरां आवाम जा मसला हल करणी घुरिजनि। अहम ख़बर आहे नाज़रीन, कराची में बिलावल भुट्टो जरदारी जो सिंध पीपी सिंध जी पार्लियामानी पार्टी के इजलास के खिताब। जॾहिं त पीपी चेयरमैन जो वधिक चवण आहे त दहशतगर्दन से मुकाबलो करे खेनि शिकस्त ॾींदासीं। हाणे असांखे मुक़ररनि ऐं बदिलनि वारी सियासत ख़त्म करणी पवंदी। नफ़रत की सियासत बदिरां आवाम जा मसला हल करणु घुरिजनि। जॾहिं त शर्जील साहब अवां जो कमु नज़र अचे पियो, अवां नज़र नथा अचो। बिलावल भुट्टो जरदारी जो इहो चवणु आहे। शर्जील साहब ट्रांसपोर्ट खाते की कारकर्दगी सुठी आहे। बिलावल भुट्टो जरदारी पीपी सिंध जे पार्लियामानी पार्टी के इजलास के खिताब कंदे चयो आहे त दहशतगर्दनि से मुकाबलो करे खेनि शिकस्त ॾींदासीं। हाणे असांखे मुक़ररनि ऐं बदिलनि वारी सियासत ख़त्म करणी पवंदी। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। कराची का पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जो पीपी सिंध की पार्लियामानी पार्टी के इजलास के खिताब चयाई दहशतगर्दन से मुकाबलो करे खेनि शिकस्त ॾींदासीं। हाणे असांखे मुक़ररियुनि ऐं बदिलियुनि वारी सियासत ख़त्म करणी पवंदी। पीपी चेयरमैन जो वधीक चवणु आहे त नफ़रत की सियासत बदिरां अवाम जा मसला हल करणु घुरिजनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील साहब अव्हां जो कमु नज़र अचे पियो, अव्हां नज़र न पिया अचो। शर्जील साहब ट्रांसपोर्ट खाते की कारकर्दगी सुठी आहे, इहो चवणु आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जो।